नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कडंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त महराबपुर भरिसां गुज़रंदड़ सांगी शाख में पाणी जी हथरादू खोट ऐं इरीगेशन अमले जी मुबीना करप्शन ऐं नाजाइज़नि ख़िलाफ़ पटीदन शहर जे आसपास जे समय आबादगारन पारां नटण उर्स में इरीगेशन ऑफिस रोड़ी डिवीज़न एक्ट कंडियारो जी ऑफिस ॿाहिरां गेट ते धरणो हयो वियो। धरणे में एहतजाज कंदड़ आबादगार इंजीनियर गुलाम शब्बीर भुट्टो, SDO असगर आलमाणी ऐं सांगी शाख में नोलियूं ऐं विंजियूं हणे पाणी चोरी करण जो इल्ज़ाम हणी सख्त नारेबाज़ी कई ऐं पाणी नाहे छो भला करबला करबला करप्ट ऑफिसर हटायो सिंध बचायो नारन ते सीनाज़नी कई वई। इन मौके ते आबादगार एजाज भेरेजो, आचर खासकेली, लाइक खासकेली, हाकम ऐं ॿियनि चयो आहे त इरीगेशन खाते जा आला अमलदार हेठियों अमले पारां सांगी शाख में पाणी जी हथरादू खोट करे रिश्वत तलब कई पई वञे। न ॾियण ते शाख में हथरादू पाणी खोट करे शाख में पाणी न पियो छॾियो वञे। तंहिं सबबि हिक त इलाइक़े जूं समूरियूं ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि, जॾहिं त आबादगारनि जा लखे रुपए जा पोखियल वोण ऐं ॿियनि फसलनि जी पोखाई खां पोइ पाणी न मिलण सां फसल सुकी रहिया आहिनि। आबादगारनि मुतालबो कयो आहे त सांगी शाख में पाणी छॾे पाणी चोरी में मुलविस ऑफिसरनि खे गिरफ्तार करे आबादगारनि जो थियल नुकसान जो अज़ालो कयो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।